अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संजा सैयद ऐं आऊं आहियां विशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस सर। सिंध जे हक़नि लाइ हर फोरम ते आवाज़ उथारियो वेंदो। इरसा ऐं PTI वारा सिंध जे पाणी जो हक़ फॿाए रहिया आहिनि। हक़ न मिलियो त हिकमत अमली जोड़ींदासीं। PTI हुकूमत कूड़ मथां कूड़ ॻाल्हाए रही आहे। पाणी मामले ते सियासत न पिया कयूं, सिंध खे हक़ मिलणु घुरिजे। सिंध असेंबली, क़ौमी असेंबली ऐं सेनेट में बि पाणी मामले खे उथारियो वियो। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। मौलाना फज़ल रहमान जी सदारत हेठि PDM जो सरबराही इजलास नून लीग जी इस्लामाबाद सेक्रेटरेट में थींदड़ इजलास में मुल्की सियासी सूरत हाल ऐं PDM जी हिकमत अमली ते मुशावरत थी रही आहे। PP ऐं ANP जी वापसी बाबति मामलनि ते गौर विचार पिणु कयो पियो वञे। इजलास में शहबाज शरीफ, मरियम नवाज़, आफ्ताब शेरपाओ, मोहम्मद महमूद खान अचकज़ई ऐं ॿिया अॻवान शरीक। मीरपुर माथेले में आवाज़ TV जे रिपोर्टर लतीफ़ वसीर, कैमरामैन ख़ालिद वसीर ऐं सहाफ़ी बरकत मीरानी ते टार्चर सेल जे फोटे ठाहिण तां पुलिस जो सख़्तु तशदुद। सॼे ज़िले में सहाफ़ियुनि जो सख़्तु एहतिजाज। पुलिस सहाफ़ियुनि खे तशदुद करण खां पोइ सफ़ारी पार्क वटि ज़ख़्मी हालत में उछलाए फ़रार। लतीफ़ वसीर इस्पताल मुंतक़िल। SSP घोटकी उमर तुफ़ैल सहाफ़ियुनि ते तशदुद में मुलवस समूरनि एहलकारनि खे मुअतल करे क्वार्टर गार्ड करे छॾियो। ASP मीरपुर माथेलो जांदाद अकरम ऐं DSP रावंती नज़ीर अहमद सुमरो ते ॿधल जांच कमेटी क़ाइमु। 24 कलाकनि अंदरि जांच करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। आवाज़ TV घोटकी जे ज़िले रिपोर्टर लतीफ़ वसीर, कैमरामैन ख़ालिद वसीर ऐं सहाफ़ी बरकत मीरानी खे खंभण ऐं तशदुद वारे वाक़े ख़िलाफ़ मीरपुर माथेलो, घोटकी, खानपुर महर, ओबाबड़ो सरहद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कलमधड़नि जो एहतजाज। सिंध जनरल काउंसिल पारां वाक़े जी मज़म्मत मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे क़ानूनी कार्रवाई जो मुतालबो। मीरपुर माथेले में पुलिस जे ख़ानगी टार्चर सेल जा फुटेज आवाज़ TV खे मौसूल। टार्चर सेल में क़ैद ॿिनि नौजवाननि जूं दाहूं। टार्चर सेल में टाउन मुलाज़िम खलील भट्टी ऐं नदीम मीरानी क़ैद बणियल। नौजवान नदीम मीरानी खे वेहक वारी जाइ ते सरे सां तशदुद करण जो इंकिशाफ। टार्चर सेल जी वीडियो रिकॉर्ड करण ते पुलिस मछिरजी। लतीफ़ वसीर, कैमरामैन ख़ालिद वसीर ऐं सहाफ़ी बरकत मीरानी खे खंभे तशदुद जो निशानो बणायो। अवाम दुश्मन PTI IMF बजट जे पार्लियामेंट मां मंज़ूरी खे नाकाम बणायो वेंदो। IMF जी पघारदार मुलाज़िमनि तरफ़ां ठाहियल बजट जी मंज़ूरी पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी ते हमिलो हूंदो। PP मुल्की मईशत बका जे लाइ PTI IMF जी बजट मंज़ूरी रोकण लाइ जिदोजहद कंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो हलीम आदिल शेख जे बयान ते रद्द अमल। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त हलीम आदिल शेख धाड़ियल राज खां सवाइ वज़ीर आज़म सां कब्ज़ा माफ़िया बाबति ॻाल्हाए हा त सुठो थिए हा। हलीम आदिल सिंध जे अवाम सां सचो हुजे हा त वज़ीर आज़म आॾो पाणी मामिलो उथारे हा। हलीम आदिल खे सिंध ऐं पंजाब जे अमन अमान जी सूरत हाल न भेटणु घुरिजे। हलीम आदिल पंहिंजे बयान में इमरान ख़ान हुकूमत जी नाअहली जी तस्दीक़ करे छॾी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सालियाने तरक़ियाती प्रोग्राम जे हवाले सां अहम इजलास। मुख़्तलिफ़ खातनि जी स्कीमुनि जो जाइज़ो वरितो वियो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त जिन स्कीमुनि ते 50% ख़र्च थी चुको आहे उन्हनि खे नए साल में मुकमल करणो आहे। असां नयूं स्कीमूं शुरू कंदासीं जेके हिकु साल में मुकमल थी वञनि। बाक़ी जिन नयुनि स्कीमुनि जी लागत तमामु घणी आहे उन्हनि खे ईंदड़ 2 सालनि में मुकमल करणो आहे। मुल्क में कोरोना वायरस जा हाणे जारी वायरस वधीक 73 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। फ़ौतियुनि जो अंगु वधी 20,680 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 2,445 नवां केस रिपोर्ट।
मुतासिरनि जो अंग वधी 9,16,239 ताईं पहुतो। हैदराबाद में कोरोना वेगे वधीक 2 मरीज़ फोत, हयाती विञाईंदड़नि जो अंग 403 थी वियो। 24 कलाकनि दौरान 70 नवां केस रिपोर्ट। हकारी केसिस जी शरह 5% रही। फाल केसिस जो अंग 2,118 आहे। शिकारपुर में कोरोना जा वधीक 27 केस रिपोर्ट, अंग 157 थी वियो। गडा भरसा पिपरी के इलाके बुगटी गोट में फुर दौरान हथियारबंदनि सां खीर जो वापारी अनार भट्टी मारिजी वियो। मक़तूल रिटायर्ड फौजी ऐं पीपी अॻवान सफदर भट्टी जो भाउ ॿुधायो पियो वञे। कंदाकोट लॻ रिसालदार थाणे जी हद में कार इल्ज़ाम हेठि चाचे हथां भाइटियो क़तल। जवाबदार मोहम्मद शरीफ गोलो पंहिंजे 3 साथियुनि सां नौजवान गुलाम यासीन गोलो मथां बंदूक जा फायर करे खेसि क़तल करे छॾियो। सांगड़ लॻ मिस्त्री खान लसकाणी जो रहवासी नौजवान आयास उमर कीरियो गुज़िरियल 4 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम, संदसि वारिस परेशान। सरहद लगोट वली मोहम्मद शेख मां नारी शाज़िया शेख मुबैना तौर गुम। संदसि वालिद हलाल शेख पारां जो चवणु आहे त संदसि धीउ खे अगवा कयो पियो आहे। खैरपुर लॻ बहारो लाशानी में वहशी जवाबदारनि पारां मासूम नीगर खे बदफ़ैली जो निशानो बणायो वियो। मुतासिर बाड़े जे वालिद जो चवणु आहे त जवाबदारनि मासूम पुट खे केलनि जे बाग में बदफ़ैली जो निशानो बणायो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ऐं कुंभे दुकानदारनि ऐं सब्जी मंडी जे ठेकेदार जे माण्हुनि विच में टैक्स जे मामले तां झेड़ो। लठियूं सरोटा लॻण करे 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। दरिया खान मरी वेझो ॻोठ मुराद खोखर में ज़मीनी मामले तां खोखर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो, कुआड़ियूं ऐं डंडा लॻण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी।